अस्सलामुअलैकुम नाज़रीन, SS न्यूज़ में वाके भली कार आवां फराशा। सब खां पहिरियां नज़र विझंदासीं हेडलाइंस ते। सिंध हाई कोर्ट के इंशा शहर मां पाणी निकाल करण लाइ सेक्रेटरी आबपाशी खे 3 ॾींहनि जी मोहलत ॾेई छॾी। जस्टिस अमजद सहतो रिमार्क्स ॾींदे चयो आहे त राइस कैनाल जा घारा बंदि कराए के इंशा मां पाणी निकाल न करायो वियो त ईंदड़ ॿुधणीअ ते चीफ सेक्रेटरीअ खे घुराईंदासीं। पाकिस्तान ऐं गॾियल क़ौमुनि जे इदारे बोर्ड मुतासिरनि लाइ 81 करोड़ 60 लख डॉलर्स इमदाद जी नज़रसानी जी अपील करे छॾी। आलमी इदारे जे इंसानी हमदर्दीअ बाबति कोऑर्डिनेटर जूलियन हार्नेस चयो आहे त मुतासिर इलाइक़नि जी फौरी मदद न कई वई त सूरतहाल ख़तरनाक थी सघे थी। ग़िज़ायत जी खोट सबबि 72 लख माण्हू मुतासिर थी सघनि था। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस उमर अता बंदियाल चयो आहे त हयात नाअहलीअ वारो आर्टिकल 62(1)(a) ज़ालमाणू कानून आहे। इलेक्शन कमीशन खे ग़लति हल्फिया बयान जमा करण ते जांच करण जो इख्तियार आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त हक़ीक़ी आज़ादी जी तहरीक में सभिनी खे जहाद सम्झी हिसो वठिणो आहे। अॼु क़ौम लाइ ट्रेनिंग पॉइंट आहे। क़ौम खे पंहिंजे मुस्तक़बिल लाइ निकिरणो पवंदो। कंहिं बि वक़्तु हक़ीक़ी आज़ादी मार्च जो सॾु ॾेई सघां थो। नवकोट वेझो 75 मोरीअ वटि LBOD पुल खे मक़ामी माण्हुनि खोलण न ॾिनो। पाणीअ में लाथ बावजूदि पुल न खुलण सबबि नवकोट जो ॿियनि शहरनि सां राब्तो अञा ताईं कटियल। शहर में खाद ख़ुराक जे शयुनि जी खोट पैदा थी वई। नाज़रीन, ही हुयूं हेडलाइंस। तफ़सीली ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ YouTube चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।